अवामी न्यूज़ 12 ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे न्यूज़ फैज़ाबाद मां ख़बर ॾींदड़ आहियूं त न्यूज़ फैज़ाबाद लॻ गोठो गोलो जखरो में घोट बचल काका जे जखरा ऐं काका बिरादरीन जे विच में अटकल 29 वरियनि खां हलंदड़ खूनी तकरार में राहू बिरादरी जे अहम शख्सियतनि ऐं पीपी अॻवान रईस नज़ीर अहमद राहू जे बंगले ते घोट शेमीर राहू ऐं राहू हाउस ते ॿिन्ही दुनियनि जूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ रईस मोहम्मद अयूब रिंद ऐं रईस नज़ीर अहमद राहू जी गॾियल सरपंची में फ़ैसिलो कयो वियो, जंहिं मूजिबि जखरा बिरादरी धुर मथां 49 लख रुपया दंड विधो वियो, जॾहिं त काका बिरादरी जे धुर मथां 20 लख रुपया दंड रखिया विया। फैसले मूजिबि रईस नज़ीर अहमद राहू जी अॻवानी में सलाहुद्दीन काका जे तॾे ते पहुची दुआ घुरी, तॾे ते अचण ते काका बिरादरी जखरा बिरादरी जे मान ॾिनो। हिन मौके ते माण्हुनि जी मौजूदगी में काका ऐं जखरा बिरादरी हिक ॿिए सां भाकुरनि में पइजी विया ऐं दिलनि मां नफ़रतूं ऐं बुग़्ज़ न रखण जो पाक कलाम क़ुरान पाक ते वचन कयो ऐं फैसले मूजिबि दंड रखियल रक़म 29 लख रुपया जखरा बिरादरी काका बिरादरी खे रईस नज़ीर अहमद राहू हथा ॾिना। हाणे 12 अक्टूबर ते काका बिरादरी मोजिज़नि सां गॾु जखरा बिरादरी वटि वञी तॾो बख़्शराईंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।